जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। अल्लाह से जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे मूंसां गॾु मदीने हले ॿई हथ मथे करे चओ पोयां पोयां तो वॾे आवाज़ मां यकी आयमि कलाक ॿ थी वियो मां ॾिठुमि तव्हांजो सुभान अल्लाह आवाज़ कोन आयो। एॾो वॾो जलसो तारीख़ी जलसो हिन मदरसे में तो माशाअल्लाह तुम्हारी जमात भी तमाम तकड़ी जमात है सुस्त ना है। जो तड़पाती है दिल मेरा वो उल्फत है मोहम्मद की। जो है पेशे नजर वो अकीदत है मोहम्मद की। गुनाहगारों न घबराओ सियाहकारों न शर्माओ सुनो आवाज कानों से जो आती है मोहम्मद की। गुनाहगारों को जन्नत से खड़े दरबान रोकेंगे हुक्म होगा कि आने दो ये उम्मत है मोहम्मद की। चो सुभान अल्लाह। हुजूर आए तो सिर आफरीनश पा गई दुनिया। नंढड़ा ॿारड़ा सुभान अल्लाह चवंदा वॾनि जो वज़न खयूं बीठा आहिनि वॾा तकनि सगीर वेचारा अब वॾा सुभान अल्लाह जो तो फ़ाइदो थींदो सवाब मिलंदो। हुजूर आए तो सिर आफरीनश पा गई दुनिया। अंधेरों से निकल कर रोशनी में आ गई दुनिया। सुते चेहरों से जंग उतरा बुझे चेहरों पे नूर आया। हुजूर आए तो इंसानों को जीने का शूर आया। अल्हम्दुलिल्लाह अजवारो तारीखी जलसो मुराद घोटो गोठ जे अंदर हज़रत मौलाना सईद कासिम साहब जुमला जमात मुझे मेहरबानी साल वांगुरु वरी याद करनि था दीन जी ख़िदमत जे लाइ ड्यूटी लगाइनि था ख़ुशी थींदी आहे। एॾो वॾो प्रोग्राम वॾो इदारो जिथे आलिम हाफ़िज़ थियनि आलिम थियनि तालिब नियाणियूं जिथे आलिम हाफ़िज़ा थियनि यकीन ॼाणियो ही ॻोठ आलिम ऐं हाफ़िज़नि जो ॻोठ ख़ुशि नसीब ॻोठ आहे। वॾा वॾा हस्ती हिते रहिया हर साल वांगुरु हिते माण्हुनि जो मेड़ाको थिए थो कट्ठा थियनि था उलमा किराम अचनि था वॾे शौक़ सां अचनि था वॾा पावे वारा आलिम बुज़ुर्ग अचनि था। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मां तव्हांजे साम्हूं बिला तमहीद बिला कंहिं ड्रेग जे सूरत अबस तिलावत कयो। आख़िरी सिपर सूरत अबस जंहिंमें अल्लाह नबी साईं सां ॻाल्हाए थो पर सहाबीअ जे वजह जे करे बवास्ता वजह सहाबीअ जे करे अजीब अंदाज़ा कुरान जो सूरत अबस जै सहाबी इकराम नबी साईं जे शागिर्द तालिब मुरीद ग़ुलाम जे लाइ नाज़िल थियो जै सूरत अबस जो शान नुज़ूल भी अजीब आ। जो हिकड़े तालिबुल इल्म सहाबी नाबीनुआ माज़ूरा उन जे करे अल्लाह पांजे नबी पांजे रसूल पांजे प्यारे पांजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मेहणा मयार ॾेई झंझोड़े थो त मुंहिंजा पिरी तू ही छा पियो करे है तुंहिंजो तालिब है तुंहिंजो गरीब है तुंहिंजो मिस्कीन तुंहिंजो मुरीद सहाबी कुछ गुफ्तगू इन जे मुतालिक शान नुज़ूल में मां बयान कंदुसि थोड़ो खुलासो
बीजे का माया तिलावत की 26 सिपारो सूरतुल फतह मुहम्मदुर रसूलुल्लाह। कुरान चवे थो तो मुहम्मद अल्लाह जो रसूल आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चो चो आड्या चो त कंहिंजो रसूल आ बाबा, हथ मथे कर जो मुहम्मद कंहिंजो रसूल आ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे कहिड़ो रसूल आ, कीअं रसूल आ, वस्फ उन जा कुरान तशरीह कंदो। छो त रसूल नबी घणा आया अल्लाह जा, लखनि जे तादाद में। ही कहिड़ो रसूल आहे अल्लाह जो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उन जे बारे में कुरान जा हवाला थींदा, खोले खोले बयान कंदासीं कि मांझी फ़कीर ताजल फ़कीर वांगुरु बगल खां कढंदा वेंदासीं, दॿींदा कोन बा। असां वटि जुल्माए देवबंद जो स्टेट आहे, हक़ ऐं सच बयान थींदो, कुरान खुली बयान थींदो। ॻाल्हि सम्झ में न आई? कंहिंखे असां वाह बि कटड़नि ते शक आहे, पेन पन्नू खणी करे ते वेहे नोट कंदो हले, कुरान हदीस लिखंदो हले, घर में खोले करे कहिड़ी बि तफ़सीर जो मुतालो कंदो त वाकई कुरान सचो थो चए, मौलवी फ़कीर सच चयो। असां वटि हक़ आहे, असां वटि सच आहे, ॻाल्हि लिकियल कान्हे कादा। अब ॻाल्हि वणे थी? हा सुभान अल्लाह। चओ मां ॾिसां मुजाहिद कहिड़ा आहिनि। असां तव्हांजे मस्तीअ ते था पिया ॻाल्हायूं, तव्हांजो हाल इहो आहे। वल्लज़ीन माहू, जेके रसूल सां गॾु, उहे सहाबा। कहिड़ा सहाबा, कीअं हुया, उन्हनि जा छा कारनामा हुया, इहो बयान थींदो इंशाअल्लाह। अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। कुरान चवे थो त जेके नबी सां गॾु रसूल जा सहाबा हड़ई, सभ जा सभ काफ़र यहूदो नसारा जे ख़िलाफ़ पहाड़ खां बि वधीक सख़्त हा। केॾा बि बुखायल ओञायल हुजनि, कमज़ोर हुजनि, परेशान हुजनि, ग़रीब गुरबत ऐं परेशानी मिसकीनी जी हालत में भी मैदान जिहाद में चओ चओ उहद जे पहाड़ खां बि वधीक सख़्त नज़र ईंदा हा। रुहमाउ बैनहुम, पाण में एॾो प्यार, एॾो मुहब्बत ऐं उल्फत जो पीउ पुट भाउ भाउ सके खून जे रिश्तेदारनि में एॾो प्यार न हो। अदाए महाजर ऐं अंसार हो जेको चाहे पंहिंजो हज़रत बिलाल हबशी आहे, हो कुरैशी आहे, हो बनज़ीर कबीले जो आहे, मुख़्तलिफ़ कबीलनि जा, पर पाण में एॾो प्यार ऐं मुहब्बत जो सॼे खून जे रिश्तेदारनि में एॾी मुहब्बत उल्फत न आहे, रसूल जे सहाबा में आहे। इहो केरु चवे थो? कुरान चवे थो। केरु चवे थो? हाणे कुरान चवे थो त नबी जा यार वफ़ादार शागिर्द सहाबा पाण में प्यार ऐं मुहब्बत हुन काफ़रनि जे ख़िलाफ़ सख़्त। अॼु जा मुला पीर कीअं थो चवे त नबी जा यार साहब पाण में विढ़ियल आहे? पोइ इन्हनि जो मञिया या क़ुरान जो मञिया? ॻाल्हायो ॾाढियां ॾाढियां पोयां पोयां त मथे कयो, शक में आओ छा? अब इन पीर मुला फ़कीर जी मञिया या क़ुरान जी मञिया? क़ुरान त चवे थो पाण में मुहब्बत हुन, प्यार हुन, उल्फत हुन, काफ़रनि जे ख़िलाफ़ सख़्त हा। ऐं हे हीअं थो चवे? तारीख़ हीअं थी लिखे, तारीख़ खे पंहिंजे मथे में ठोकेसि। कुरान छा थो चवे? कुरान में ॻाल्हि वाज़िह, ॻाल्हि ख़तम न आहे त रसूल जो हदीस तशरीह कंदो, मुबहम मुतशाबे आयत आहे, रसूल जी हदीस में न आहे, सहाबा ॾे हलिया वेंदासीं कोन्हे, उन खां बाद में तूं पंहिंजो क्यास जी आराए कर, तारीख़ ॾांहुं हल, पहिरियां केॾां थो भॼे क़ुरान खे छॾे। असां ॻाल्हि कंदा चवंदा अल्लाह मुल्ला ज़ोर हिन क़ुरान जी ॻाल्हि कयूं, छॾायूं पाण खे वेंदा आहिनि, छॾायूं पाण खे वेंदा आहिनि न। अबे जो दीन आहे असांजो। अचो त क़ुरान ॿुधूं, सूरत अबस नाज़िल छाजे करे थियो आहे। नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर पुरनूर जो सुभान अल्लाह। मुंहिंजो साईं रहमतुल आलमीन मक्के जा रईस आया, सरदार आया, काफर आया, अबू जहल, अबू लहब, उतबा, शैबा, वलीद बिन मुगीरा, ये वडा वडा काफर, वडा वडा सरदार, वडा रईस पैसन वारा नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया। छाजे करे आया? पाण में मशहूर मीटिंग करे आया। अदा वेंदासे मोहम्मद अरबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठो ज़िक्र में, वेठो बैतुल्लाह में तवाफ करे थो, अल्लाह जो ज़िक्र करे थो, वहीं पंहिंजो टाइम पास कंदासीं। इन जो कीमती वक़्त ज़ाया
कंदासी चौंदासी असा के कुरान बुधा तकरीर कर नसीहत वाइज कर गाल समझ में आई कलमो पढ़ी करे मुसलमान थींदासी मोहम्मद अरबी जे करे गाल समझ में ना आए हर कंदे खैरा ता पांजे जाते खुश असा पांजे जाते खुश हाणे असा यो तरीको कंदासी यो बहानो बनाईंदासी बहुत रहमतुल आलमीन है वडो मेहरबान असा के चौंदो दवे हो छो त नबी चौंदो अल्लाह को जहन्नमी जन्नती बन जी वये को दोज़खी जन्नती बन जी वये को काफिर कलमो पढ़ी मुसलमान थी वये आखिर त उम्मत मा रसूल जी आहे मुस्लिम गैर मुस्लिम आहे दुनिया वारो पो नबी वियारी दो तकरीर कंदो आखिर में असा चौंदासी असा के मजो ना आयो हाणे या बेईमानी काफिरन जे दिल में या बेईमानी मुनाफिकन जे सीने में अल्लाह तो सीने जे राज़न के जाने वालो आहे मुझे साईं के तो खबर नाही हाणे ये सब जमा थे इकट्ठा थी करे रसूल वटाया पूजट खान केर केर मां पांजे वाज़न में के चंदो पूजट खान अब वडा वडा सलवारूं वडा वडा पेट खाए सजो मुल्क जिलो इलाको नाश करे भींग करे छड़ियो रोड रस्ता खाए मानू जो रत चूसे पी करे अंगूठो ही न कंखे असांजे वात पटे पे जे कढे ये मरने ते मौलवी लूकड़ी वेचारा टिकिन ते मानी मिले करे न मिले काढो इनके उथल पुथल करे बागुसल ॾराईंदा कर मशीन खणे इन्हनि भला उनखे दरिया जो पानी को इनजे मथां वाटर वहाइजे तॾहिं साफ़ पाक थी गुसल थे थे जो न थे असांजी भेणी कान्हे का ये वॾा वॾा माण्हू अमीर तरीन वरेरा सरदार नवाब ज़ालिम माण्हू गरीबन जो को एहसास ही कोन्हे को हक जी ते गाल कल गाल करन कान था पया रत चूसे पी करे माण्हुनि खे बर्बाद करे छॾियो ज़िंदगी माण्हुनि जी इहे माण्हू आया रसूल वटि पूजट खान साईं असां मुतबरूं वॾा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त रहमतुल आलमीन साईं जा त उम्मतीन साईं चयो वे हो वेहारी वे 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 तव्हां क़ुरान ॿुधायां थो नबी साईं फिरो सुभान अल्लाह वारो अहिड़ा माण्हू हथ आया ही कलमो पढ़ी मुसलमान थिया त पोयां बि हड़ई कलमो पढ़ी चो छा थींदा अब वडो वडेरो साईं पीपल्स पार्टी में हलियो वियो त पोयां जेके राज वारा बिरादरी वारा सभु साईं पीपल्स पार्टी में हलिया विया जेकॾहिं साईं वियो पीटीआई में नून लीग में बिरादरी वारा भी ओॾां हलिया विया जेकॾहिं साईं खान वॾो आयो जेयूआई में त पोयां बिरादरी ॻोठ वारा भी अब वडेरो जाॾे त पोयां भी ॻाल्हायो नथा ईअं आहे कि न आहे दुनिया जो दुस्तूर आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोचो हे नवाब हे सरदार अबू जाल अबू लाह वारा ये मुसलमान थिया इहो अबू जाल पाण पंहिंजनि खे पादर ठोके चवंदो कलमो पढ़ो काॾां त वञो आहे कि न आहे चवंदो कि न चवंदो त मसइलो आसान थींदो न साईं हिकिड़े माण्हू खे तकरीर कयूं जाते सभु माण्हू सम्झी वञनि त पोइ सभु माण्हू सां मथो हणण जो कहिड़ो फ़ाइदो अब ॻाल्हि सम्झ में आई थोरो मिसाल ख़ारिजी ॾियां थो पंहिंजो अकली त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त नबी आहे रहमतुल आलमीन आहे तकरीर शुरू करे ॾिनईसि अल्लाह फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद चो अल्लाह अकेलो आहे तने तन्हा है अल्लाह बेनियाज़ आहे तौहीद ते नबी से तकरीर शुरू कयो छो त अॻियां मुशरिक हुया काफ़िर हुया बुत परस्त हुया अल्लाह जे हिकिड़ाई खे मञींदा कोन हुआ छो त अल्लाह अकेलो आहे बेनियाज़ आहे जंहिंखे वणे सॾ जंहिंखे वणे स न ॾे इज़तूं ॾे ज़िल्लतूं ॾे मर्ज़ी वारो आहे न्याणियूं ॾे पुट ॾे को पुछण वारो न कान आहे मौत ॾे हयाती ॾे केरा कुल अल्लाहु अहद अल्लाहु समद अल्लाह आहे जेको बेनियाज़ बेपरवाह आहे पर में कुल मालिकल मुल्क
तो तिल मुल्क मन तशाओ व तनज़िउल मुल्क मिम्मन तशाओ व तुइज़्ज़ु मन तशाओ व तुज़िल्लु मन तशाओ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। हथ मथे करे जो सुभान अल्लाह, केरा जो अल्लाह है, मालिकुल मुल्क अल्लाह है, छतन जमीन आसमान जो बादशाह केरा, इन आसमान के बगैर थंबे थुणन जे प्यारू बिठुआ वो केरा जी कुल अल्लाह अहद। फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बरकत वारी ज़ात उन अल्लाह जी मालिकुल मुल्क वॾो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकरीर में शुरू थी। हाणे इन्ही दौरान नबी जो हिकिड़ो सहाबी आयो, नालो हज़रत अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम रज़ियल्लाहु ताला अन्हु। उहो सहाबी रसूल जो आहे जेको अखियुनि खां नाबीनो आहे, माज़ूर आहे, धिका थाबड़ा खाईंदे मुझे नबी से वटि आयो सबक पढ़ण जे लाइ, सिखण जे लाइ। तालिब आयो, हाणे अखियुनि खां माज़ूर नाबीनो चालू, उनखे त ख़बर ई न पवंदी आहे, न महफ़िल जी न मजलिस जी ख़बर न आहे। रसूल कंहिंसां वेठा आहिनि, कंहिंसां पिया ॻाल्हाइनि, केरु अॻियां ॿुधनि था वेठा आहिनि। हो आयो, अचण सां रसूल खां सवाल कयईं, मुंहिंजे सुहिणे दिलबर खां सवाल कयईं, चई या रसूल अल्लाह अल्लमनी मा अल्लमकल्लाह। ओ अल्लाह जा रसूल, सोना साईं मूंखे भी कुरान जी तालीम ॾियो, साईं मूंखे वाइद नसीहत करो। अल्लाह जेको तव्हांखे सेखारियो मूंखे भी कुरान सेखारो। साईं मां तव्हांजो तालिब आहियां, मुरीद आहियां। रसूल खे जवाब न ॾिनो, मुंहिंजे साईं सां न ॻाल्हायो। कीअं जवाब ॾेई ॻाल्हाइना जॾहिं त मके जे सरदार नवाबन सां मसरूफ़ हुया, तकरीर ऐं वाइद में मसरूफ़ हुया। वरी ॿीहर साहबी सवाल कयो, या रसूल अल्लाह अल्लमनी मा अल्लमकल्लाह, साईं मूंखे भी कुरान सेखारियो, आयो आहियां तव्हां वटि परे खां। वरी नबी साईं उनखे जवाब न ॾिनो। वरी टीहर सवाल कयईं, या रसूल अल्लाह अल्लमनी मा अल्लमकल्लाह, मूंखे भी कुरान जी तालीम ॾियो। उनजे बार बार सवाल करण जे करे, ॻाल्हाइण जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तकरीर में, गुफ्तार में, वाइदो नसीहत में मक्के जे काफ़िर सरदारनि खे करण पिया, गोया के खलल अंदाज बणिजी वियो। रसूल खे हुनजो इनमाल अचण सुठो न लॻो, हुनजो ॻाल्हाइण सुठो न लॻो। साईं जन कावड़ फरमायो, पेशानी में घुंड आया, चेहरो मुबारक मोड़ियो। अल्लाह फरमाए जिब्राइल जी मुंहिंजा रब जलील मुंहिंजो महबूब छा पियो करे, अल्लाह छा पियो करे। हिकिड़े ग़रीब, हिकिड़े तालिब पंहिंजे शागिर्द खां मुंहुं मोड़े छॾियईं, पेशानी में घुंड विझी कावड़ कयईं। सरदारनि जे करे, मुर्दारनि जे करे, नवाबनि जे करे, जंहिंजे दिल में सीने में हक़ ॻाल्हि ॿुधण जी का तड़प ऐं तलब ई न आहे, नसीहत हासिल करण जो को फिक्र ई न आहे। आया आहिनि दोखो करे, ठगी करे, उन्हनि नबी मुतवज्जे थियला, पंहिंजे तालिब खे जवाब ॾिनईंसि, खणी वईंसि क़ुरान चो सुभान अल्लाह। खोलियो क़ुरान, जिन जो रसूल सां इश्क, नबी सां प्यार, अल्लाह जो उन्हनि सां प्यार आहे कि न आहे? आहे तालिब। अबा उस्ताद थोड़ो तवज्जो, मां सम्झाईंदो आहियां, चवंदो आहियां त ॻाल्हि ज़हन में वेहे। तालिब पंहिंजे शागिर्द खे चए, बाबा उथी वई, महिमान आया, पोइ सबक पढ़ंदासीं, को गुनाह छा? थोड़ो ॻाल्हाईंदा हलो, ॻाल्हाईंदा हलो, मसइलो त कोन्हे, उस्ताद जो मक़ाम काथे, तालिब जो काथे। अब पीउ पुट खे चए उथी वई, मुर्शिद मुरीद खे चए 2 मिनट उथी वई, महिमान आया, को मसइलो कोन्हे न। हे त नबी आहे, ॿिनी जहान जो सरदार आहे, इमाम लंबिया आहे,
पंहिंजे शागिर्द ॾे तवजह न कई न ॾिठई त को मसइलो त कोन है पर अल्लाह खां त बर्दाश्त न थियो न अल्लाह फरमाया महबूब तोसां जो सच आहिनि इन फ़क़ीरी हाल में त मां अल्लाह कीअं छॾियां मूंखां बर्दाश्त कोन्हे नाराज़ थी वेंदो मां जेकॾहिं पंहिंजे यारनि खे रोआरे ॾुखियो कई था क़ुर पढ़ंदा हलंदासीं अदा दलील बयान कंदा हलंदासीं इंशाअल्लाह शौक़ आहे ॿुधण जो क़ुर जो ॾिसां हथ मथे त कयो कहिड़ा आहिनि दोस्त अल्लाहु अकबर फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम आखिरी सिपारो सूरज जो नालो सूरत अबस आहे अल्लाह कुरान नाज़िल कयो आहे खुलियो पियो आहे कुरान जो ॿुधण त सवाब आहे चो हिन साईं जो ॾिसण बि सवाब आहे रहमतन बरकतन वारो कुरान आहे पर मैं अबस वतवल्ला अन जाअहुल आमा अबसा ओ मुझा सोना नबी पेशानी में घुंड विधे वतवल्ला पांजो मुंह फेरे मोड़े छॾियो थी नबी से होशियार थिया खबरदार थिया अल्लाह कंहिंखां रब कंहिंखां ओ जाहुल्लामा नबी नो साबी जो तो वटायो यो माज़ूर जो तो वटायो सोना इनका पंहिंजो मुंह मोड़े छॾियो थी कावड़ कयो थी छो मुझा दिलबर नबी हाणे सरदार नवाब अबू जाल अबू लहब वारा वेठा आहिनि रसूल सां अल्लाह थो ॻाल्हाए वही जो सिलसिलो जारी थी वियो आहे हू तालिबुल इल्म उथी वियो दिल में ॾुख रखी गम रखी करे अल्लाह मुझे साईं मूंसां न ॻाल्हायो ख़बर न आहे त कहिड़ी तकलीफ़ आहे मूं में कहिड़ी ग़लती आहे इन ॾुख खणी रोईंदो हलो हेॾां वही जिब्राईल अची वियो अल्लाह पंहिंजे नबीअ खे मेणा मयार ॾींदो पियो आहे क़ुरान नाज़िल थी वियो फरमायो मा युदरीक लअल्लहु यज़क्का ओ मुंहिंजा सोना नबी तोखे छा ख़बर इहो पाक थिए हा जेको तुंहिंजो तालिब तो हटायो हुयो ओ यज़क्करु फतनफहु ज़िक्रा या इनके नसीहत करे हा नसीहत इनके फिलफोर फ़ाइदो ॾे हा मुंहिंजा सोना जेके ही वॾेरा ही सरदार ही अबू जहल अबू लाहब वारा पूज़ट खान जेके आया थी सोना तव्हांखे हिन जो ख़बर न आहे अम्मा मन इस्तग़ना ये बेपरवाह थी इनके कोई तलब न आहे हक़ जो कोई तड़प न आहे हिदायत जो इं खाम खाया थे फअंत लहु तसद्दा तव्हां इन्हनि जे तरफ़ मुतवज्जे थियो था उन्हनि ॾांहुं कोशिश कयो था त कलमो पढ़नि ईमान आणनि वमा अलैका अल्ला यज़क्का तव्हां ते काई मयार न आहे सोना जेकॾहिं इहे न सुधरिया इहे काफ़रनि ईमान लांदो तव्हां पंहिंजो हक़ अदा करे छॾियो क़ुरान ॿुधाए छॾियो वअम्मा मन जो गयसा सोना होॾे त नज़र कर जेको तू वटि डुकंदो आयो यस आजी माना डुकंदो अचे अरबीअ में डोड़ंदो अचे कोशिश करे डोड़ंदे डुकंदे तो वटि आयो आए भी नाबेन आए भी माज़ूर सोना वह हुआ यख्शा जंहिंजे दिल में मां अल्लाह जो वॾो ख़ौफ़ आहे ही अल्लाह सहाबी जे बारे में गवाही ॾे थो को उस्ताद शागिर्द जे लाइ गवाही ॾे मुर्शिद मुरीद जे लाइ गवाही ॾे पीउ पुट जे लाइ गवाही ॾे दोस्त दोस्त जे लाइ गवाही ॾे चलो नबी पंहिंजे सहाबी जे लाइ गवाही ॾे हिते अल्लाह गवाही ॾे थो सुहिणा वहो यख्शा तुंहिंजे नाबीनी सहाबीअ जे दिल में मां रब जो ख़ौफ़ आहे केर चवे थो अल्लाह कंहिंजे लाइ थो चवे नबी जे यारनि जे लाइ थो चवे इन खां मथे का गवाही आहे छा ॻाल्हायो त सही क़ुरान चवे थो खुलियो पियो आहे किताब पढ़ो वञी अल्लाह फरमाए महबूब जंहिंजे दिल में मां अल्लाह जो ख़ौफ़ आहे तोसां इश्क अथसि ऐं तव्हां उन खां मुंहुं मोड़े छॾियो आहे
कावड़ कयो आहे ऐं तव्हां हिननि ॾांहुं मोह करे हिननि खे तकरीर कंदा पिया हो जेके हिदायत जी का तलब ई नाहे तड़प ई कान्हे का इहे खामखा ईअं आया मुंहिंजा महबूब इहो तव्हां छो कयो ईअं तव्हांखे ईअं न करणु खपे हा ईअं अलाह नबी साईं खे मेणा ॾिए थो मयार ॾिए थो सहाबी जे करे ग़रीब जे करे केॾा प्यारा अथसि चओ चओ प्यारा अथसि की न अथसि माण्हू पंहिंजूं ॻाल्हियूं कंदा आहिनि साईं हीअं हो अलाह वटि नबी जे यारनि जो केॾो मक़ाम आहे अल्लाह जी मुंहिंजा महबूब फंत अनहु तलहा तव्हां उन खां मुंहुं मोड़े रूगरदानी कयो था बेपरवाही बरतियो था हाणे इहे आयतूं 10 आयतूं नाज़िल थियूं उन सहाबी जे बारे में नबी जे ग़रीब तालिब जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमज़दा थिया खौफ में अचिया अल्लाह नाराज़ थियो खबर ना है त केड़ो फैसलो कंदो जिब्राइल जी मुंहिंजा रब जलील जल्दी मुझो कुरान खणी वयेस मुझे महबूब के तसल्ली देस आखिर ही भी मुझो प्यारो आ ही भी मुझो महबूब आ रहमत आलमीन पर मैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम पर मैं अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन चो सुभान अल्लाह रहमतुल आलमीन नबी आहे मेहरबान नबी आहे बशीरा नज़ीर नबी आहे अया बुध कुरान छा तो चवे कुरान फरमाया अय्युहल नबिय्यु इल्ला अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निहि व सिराजम मुनीरा चो सुभान अल्लाह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गमगीन त थींदा न बा छो त अल्लाह साईं जो रसूल सां ईअं पियो ॻाल्हाए मुंहिंजा पहिरीं हीअं छो कई मुंहुं पंहिंजो छो फेराई चेहरे मुबारक में घुंड विधी कावड़ मां पोइ हिन नाबी ने साहबी तालिब जे करे छो हेॾा मुंहुं कई छो इहे सवाल जवाब शुरू थी विया अल्लाह त अल्लाह नबी से ख़ौफ़ में अल्लाह जो जिब्राइल वई मुंहिंजे महबूब खे तसली ॾेसि ख़ौफ़ में अची वियो हलियो आख़िर मूंखे बि प्यारो आहे चवेसि कल्ला 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 वो मुंहिंजा पहिरीं एॾो ख़ौफ़ न कर डिॼना इल्ला तज़किरा मां रब तोखां नाराज़ कीअं थींदुसि तोखे नसीहत थो करियां आइंदा इहे न कजांइ अल्लाहु अकबर मुंहिंजा महबूब आइंदा ईअं न कजां ही तुंहिंजा ग़रीब थी तुंहिंजा तालिब थी पर तोसां सचा थी वफ़ादार थी इहे कम ॾींदी ॾुखड़ी वक़्त में ही काफ़र ही मुशरिक ही सरदारो नवाब इहे कम न ईंदई मुंहिंजा सुहिणा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया अल्लाहु अकबर सिधो आया अब्दुल्ला हो वेठा नबी से मेरे उथो अया वेठा हो ईअं उथिया शकी थी करे हलिया विया अल्लाह से उनखे रुसवा ऐं ख़्वार करे छॾियो तव्हां आया हो बेईमानी ठगी करे मूंखे सॼो अल्लाह से ॿुधाए छॾियो हींअर हिते जो हिते हेॾे ॾिठईं काॾे वियो चीसी उहो वीचारो त हलियो हुयो रसूल विया सिधो हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मख़्तूम नाबिन साहिब जे घर उहो दर बंदि कयो वेठो आहे रोए थो दरवाज़ो खटकायो वियो चई छॾियो मूंखे पंहिंजे रोअण ते छॾियो हाल ते छॾियो रोई रोई मरी वई आहियां बुख उईअं ते पियो हुजां मुंहिंजे रसूल मूंसां न ॻाल्हायो ख़बर न आहे मूंखां छा ग़लती थी आहे मुंहिंजे महबूब मूंखे जवाबु न ॾिनो छॾे हाणे इन दुख में आ इन ग़म में आ मुझे नबी से अच्छा वाकई एॾो ॾुख कई तॾहिं त क़ुरान आयो नबी से अब्दुल्ला दर खोल नज़र कर त केर आयो आ अना मुहम्मदुर रसूलुल्लाह ईअं जो नबी जो आवाज़ ॿुधई भॼंदो आयो डुकंदो आयो पेरनि में जुतियूं न पातई लछड़ी न खयईं किरंदे धिका खाईंदे दर ते पहुतो खोले करे रड़ करे जी लब्बैक या रसूल अल्लाह व सदक या रसूल अल्लाह फिदा का भी हो मी या रसूल अल्लाह मुझो अब्बो तां ते कुर्बान अम्मा तां ते कुर्बान जान तां ते कुर्बान टुकर टुकर थी वई 1000 मरतबा
धन्यवाद साईं तहां पंध करे आया हो मां अब्दुल्ला के हुक्म कयो वरी किरंदे तव्हां वट अची पहुचा पीरन में ताकत न रहे सीने सां रेड़ कंदे तव्हां वट अची वया मुंहिंजा पीरी तहां पंध करे आया हो पोइ बि साहबी जो नबी सा एॾो प्यार आहे एॾो इश्क आहे नबी फरमायो न अब्दुल्ला मूंखे त अल्लाह घुरायो आहे दुख करे आयो आहे यार कम करे आयो आहे हलिया रसूलन जे हथ के वठी करे साहबीअ के वठी आयो नबूअत जी चादर विछायो वे अब्दुल्ला साईं छाए नबूअत जी चादर आहे चिन मुंहिंजा महबूब मां इन चादर ते कीअं वियो जंहिंजो ज़िक्र अल्लाह जे क़ुरान कयो आहे फरमाया अय्युहल मुज़म्मिल क़ुम अल-लैला इल्ला क़लीला नबी से फरमान वेही रहियो आहे सबक ॿुध अब्दुल्ला जेको पुछणो थी पुछो छाजे करे आहे हाल अहवाल रसूल न खां वठंदो पियो आहे वॾे मोहब्बत वॾे प्यार सां जी अब्दुल्ला जॾहिं तुंहिंजी दिलि चवे मां रसूल जे घर हलियो अचिजा पुछण जे लाइ सबक वठण जे लाइ तफ़सीरन में मूं पढ़ियो आहे जॾहिं बि हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम जो रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी जे महफ़िल मजलिस में ईंदो हज़ारे साहबा जे विच में नबी उन जे इस्तक़बाल जे लाइ उथी वेंदो चो सुभान अल्लाह शागिर्द जे लाइ आहे को तव्हांजो उस्ताद घोटन में जेको शागिर्द जे लाइ उस्ताद शेखुल हदीस उथी भी है ए नबी जो शान आ मोहम्मद अरबी जो अखलाक मकाम आ जिन साहबा पंहिंजे यारनि सां एॾो प्यार कुर्ब करे ॾेखारियो तॾहिं त टुकर टुकर थियण जे लाइ तयार हुया असांजे उस्ताद शागिर्दनि खां तो नफ़रत करे शागिर्द उस्तादनि जी गिला थो करे डेली विढ़िया पिया मुल्ला तालिब हे तव्हांजो अखलाक आहे तव्हांजो शान आहे नबी साईं जे शान मकाम खे पढ़ त सही क़ुरान हदीस पढ़े तो विसारे छॾी सभु कुझु अल्लाह जी तरे कुरान में मुझा महबूब तोखे नरम दिल करे पैदा कयो मेहरबान करे पैदा कयो नरम दिल हुजे सख्त दिल हुजे ये साहबा तुझे पासे में नवे ना भजी वई असा सख्त हे बैठो हे जण त कारी हरते दीद पयो थस कहानी में का साइड दिसे नरमी इख्तियार कर बुजुर्गा नरमी इख्तियार कर वली हां नरमी इख्तियार कर तुझे रसूल जो यो तालीम कोन है तुझे नबी जो यो तालीम कोन है असांजा मुसलमान सदाइण वारा भी वडेरा फने खान पूजट खान इए वेठा हुंदा बा अंगुरडा दींदी हथड़ा इए जड़ तो को अॻियूं इंसान ही कोने को तू भी मिट्टी जो पैदा थियो है गंदे कतरे पानी मजा इनी कब्र में वेंदी कीड़ा खाईंदई गिरी वेंदी मास पटजी वेंदी तकबर छाजेला थो करे वडाई छाजेला थो करे इंसानियत सां मां वई मोकलाए जैसी ता इंसान न थींदा तैसी ता मुसलमान न थींदा पेरो इंसान थी पो मुसलमान थी गाल समझ में ना आई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अखलाक जा मालिक हुआ दुश्मन हा जानी वेरी उनन जे अग्यां भी रसूल अखलाक सां इए पेश इंदा हा जो कुहजी विंदा हा रसूल जे इश्क मोहब्बत में कुसजी विंदा गाल समझ में ना आई बा यो मोहब्बत जो एकड़ो दर्स जो पैगाम आ साहबा फरमाइसी तहां छो तहां नबी तहां रसूल हो तहां जो तालिब शागिर्द है उन जे ला तहां तकलीफ था क्यों नबी फरमाए ना 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 ही मुझो उहो तालिब है जंहिंजे लाइ अल्लाह साईं कुरान नाज़िल कयो मरहबा मरहबा बिमन आतबनी फीह रब्बी खुश आमदीदा हिन जवान जे लाइ जंहिंजे लाइ अल्लाह कुरान नाज़िल करे मां रसूल खे झंझोड़ियो मेणा मयार इताब कई माना झंझोड़ियो हिन जे लाइ पोइ न उथां त कंहिंजे लाइ उथां हे मुंहिंजो नबी आहे पूरी दुनिया उन जे कदमनि में सज चंड तारा जंहिंजे कदमनि में पूरो दुनिया उन जे लाइ आशिक आहे खुद अल्लाह के प्यारो आहे पर आजिज़ी इनकिसारी एड़ी थस पूरी दुनिया के इकट्ठा कर रसूल जे आजिज़ी इनकिसारी अखलाक ऐं मोहब्बत जो मुकाबलो न करे सघंदा मदीने वारो साईं मिठे नाले वारो साए रोज़े वारो दिलबर साईं जड़े मके खां मां मदीने वया पयो कोच गाड़ी में सवार आया जे नजर पई पहाड़न थे रोई पयस मां जो मुझा महबूब केड़े पासे दा तो सफर कयो सजे पासे वई खबे पासे वई
गाड़ी एसी वारी नाश्ता करे हाजी वेठा हलन पिया रोड जे मथा गाड़ी मां जो ॾिसो हे पहाड़न के सिद्दीक़ अकबर सा रसूल जेको हिजरत करे सफर करे पंध करे भूख उन जे हालत में मदीने पहुता खबर ना है त केड़े हाल में पहुता दुश्मन सुराका बिन मालिक भी पोया कढो आहे ई उहे पहाड़ थो ॾिसो हाजिन जूं रड़ियूं निकरी वियूं पो मां हिकिड़ो बेइख्तियारी शहर जा जुमला मुझे वाता निकरी विया हाजी उथी आयो चेसी तकरीर कर मैक गाड़ी हथ में ॾिने मूंखे मैक ॾिने गाड़ी में 1.5 कलाक हलंदड़ गाड़ी में मदीने जे सफर ते रसूल जे इश्क के मां पूरी जिंदगी जो खुशू पूरी जिंदगी मुझो एक तरफ मदीने वारो यो एकड़ो सफर एक तरफ मुझो जिंदगी तवील थी वई सफर डिघो थी वई मौत न मारे वक्त खत्म न थे नबी जे इश्क में गुनगुनाइंदो हला सफर मदीने दा रवा दवा थींदो रहे खुटे न क़यामत ताईं मुझा दोस्तो नबी सही सा एड़ो प्यार एड़ो इश्क कंदो त अल्लाह ताला सा मोहब्बत कंदो तने चवण वारे हिया चयो सुभान अल्लाह चो बुधाया वडे वडे आवाज भाई भाई मथे करे बुलंद आवाज चे मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं अल्लाह से जो को सुभान अल्लाह चवे जल्द मदीने हले मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं गुलों का है तो क्या कहना वहाँ के खार अच्छे हैं कदम रखे हैं जहाँ पर मेरे महबूब मदनी ने यहाँ के महलों से वो दोनों गार अच्छे हैं यहाँ के महलों से वो दोनों गार अच्छे हैं मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं मगर लेकिन सुलाए हैं जो रोजे में वो दोनों यार अच्छे हैं सुलाए हैं जो कदमों में वो दोनों यार अच्छे हैं मेरे आका के रोजे पर खड़े हैं जितने चौकीदार तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं वहाँ हर चीज अच्छी है जमाने भर के चीजों से वो यहाँ के अच्छे अच्छों से वहाँ के बीमार अच्छे हैं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा जे महफिल मजलिस में एड़ो साहबी आयो तवज्जो आयो नालो हजरत सोबान रज़ियल्लाहु ताला अन्हु हदीस पाक में मैं पढ़ियो फतगय्यर लौनुहु वल हुज़्नु फी वजहिही उन जे चेहरे जो रंग मटल आहे चेहरे जो रंग ज़र थियो मट गयो वरी दुख उन जे चेहरे में नुमाया यानी दुख जा पहाड़ टूटिया पिया था चेहरे में रोई रोई करे दाढ़ी गिरेबान भी आली करे छनी रसूल जो नजर पइजियो मुझे नबी फरमाया सोबान जी या रसूल अल्लाह तुझे चेहरे जो रंग मटियलो आहे दुख तुझे चेहरे में ज़ाहिरा रोई रोई हाल हीणा करे जदी छो रोई करे या रसूल अल्लाह दर हकीकत गाली आहे काफी दिन खां वठी ही हाल आ साईं निंड हराम खाण पीण खत्म तांजे इश्क जे करे तांजे प्यार जे करे केड़े इश्क है प्यार जे करे जी साईं दर हकीकत मां तांजे दीदार जो आशिको आया तांजी ज़ियारत कंदो आया पंज पंज ढाढा मर्तबा अची करे तांजे महफिल मजलिस में बींदो आ तांजे गुफ्तगू के बुधंदो आ वज़ुहा चेहरे के ॾिसंदो आ वो लैल जुल्फन जी ज़ियारत कंदो आ मां ज़ागल बस रखण
जे इश्क में बुड़ी वेंदो आ सोना माता जे दीदार जो आशिक आया न ॾिसां मूंखे मज़ो न ईंदो आ नबी से फरमाए पोइ रोए छो थो दुख में छो आ हलिया दीदार गंदो कर मुलाकात गंदो कर कंहिं रोकियो आ न या रसूल अल्लाह बीमारा न मुंहिंजा साईं पुछो ची दिल पर नबी असल ॻाल्हि ई आहे इन जे करे पियो थोरो आ साईं ही दुनिया तफ़ानी आहे तव्हां चयो त दुनिया छॾे अल्लाह वटि वञिबो साईं नबी वया रसूल वया गौस कुतुब बदाल वया रहण वारी ज़ात रब जी आ मां नथो चवां क़ुरान थो ॻाल्हाए पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सब जे मथा फनायत अची वेंदी चओ चओ रहण वारी ज़ात कंहिंजी आहे त मथे करे इशारो कर केरु रहंदो हयो कयुम कहिड़ा ज़ालिम मज़लूम जे मथां तव्हांजे ज़िले घोट की रहती कचे में ॾिसो खून जी होली थी हले गरीब मिस्कीन मिट्टी खां भरियल मारवाड़ा सिंध जा नंढा वॾा ॿार नियाणियूं क़ुरान खणी मेड़ जे लाइ विया त ठा कयो बाबा अबा वया के न वया कचे जे शरण ॾे सीलरा बिरादरी भुट्टा बिरादरी दोदो बिरादरी जेके बिरादरियूं जेके मुस्लमान पाण में विढ़ियल आहिनि हिक ॿिए जो रत था पीअनि नियाणियूं वयूं ॿार वया पोढ़ा वया क़ुरान खणी विया ए पूज़ट खान सुता पिया थी पंहिंजे बंगलनि में चओ त सही ड्रिजे छो थो असांखे ख़ौफ़ ख़ुदा जो असां सिधी ॿुधाईंदासीं माण्हुनि जो बेड़ो ॿोड़े छॾियो तबाह बर्बाद करे छॾियो दीन इस्लाम जो नालो बि चट माण्हू बि तबाह पर तव्हां न सुधरंदा केॾो बि वाइदो तव्हांखे कयूं न तव्हां उहे जो उहे हिते मौली जा वाइदा ॿुधंदा ॾाढा सुभाणे लाइ कंदा वोट जे ॾींहं ते अंगूठो 5000 वठी करे वोट ॾेई छॾींदा वॾे खे आहे की न बस 5000 जा यार आहिनि साल में 5000 वठंदा 10000 वठंदा पाण बि ज़ाल बि ॿाल बि सभु वोट उड़ाड़ींदा बसि उहो वेठो आहे उहो मथां पोइ माण्हू न मरंदा बाक़ी छा थींदो रसवायूं ख़्वारियूं न थींदियूं बाक़ी छा थींदो बदमनी न थींदी बाक़ी छा थींदो रोडनि जे मथां निकिरी ट्रैफिक जे दौरान फुरू न थींदो ॿियो छा थींदो सीपे जे हलण ते सव ॾेढ जे रफ़्तार ते गाॾियुनि खे गोलियूं न लॻंदियूं ॿियो छा थींदो तव्हांजूं असांजूं अमड़नि भेणनि जूं इज़तूं न लुटबियूं ॿियो छा थींदो जीअरे छिके करे करण वाला न लाहिबा ॿियो छा थींदो हिकिड़े जाइ ते दोस्तनि ॿुधायो हिकिड़े धाड़ेल जी बट ऐं कुंडाक लॻी माई हामला पेट सां ॿार किरी पियो सौ थिए क़यामत न अचे ॿियो छा थिए उन्हनि खे पटको ॿधाइण वेठा आहिनि तव्हांखे चङा इहे पटका ॿधाईंदा तव्हां बीहो छॾो आलमनि खे वोट न ॾींदासीं आलमनि जो साथ न ॾींदासीं बुज़ुर्गनि जो साथ न ॾींदासीं मुंहिंजा दोस्तो वक़्तु हर कंहिंखे पाण सेखारींदो धिका थाॿा खाई पाण सिधा थींदो असांजो कमु आहे ॿुधाइण अमल कयो न कयो तव्हांजी मर्ज़ी आहे साडा कम हे क़ुरान सुणावण चओ 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 सुभान अल्लाह ॾाढा साडा कम है कुरान सुनावण कोई मले आला मले डोह जहाना मारे आवेसी वो जड़ा हद भी कुरान दा भइए असां जो कम आहे कुरान ॿुधाइण कुरान खे न मञींदो पुठी ॾींदो अलाह खे जवाब पाण ॾींदो असां कोन ॾींदासीं जिसे दुनिया फानी आ रहण वारी ज़ात कंहिंजी आहे बा चओ केरा हयो कयुम केरा वॾो केरा अल्लाह आहे माशाअल्लाह जज़ाकल्लाह मां ड्रिजी हुयमि त हे वक़्तु पूरे जो चिठी आहे पर वक़्तु पूरे जो चिठी कोन्हे को तव्हां बि ख़ुशि थींदा सुभान अल्लाह चओ त सही ॾाढो हक़ीक़त में मौलवियुनि जी जेका लेटर चिठी वॾी ख़तरनाक हूंदी आहे पर हिते कमु सवलो आहे सस्तो आहे एॾो वॾो तव्हां ड्रिजो न अब सम्झ में ॻाल्हि न आई हेरे तवजा साहबी साईं दुनिया छॾे वेंदो मां बि दुनिया छॾे वेंदुसि साईं क़यामत में माशर जे मैदान में तव्हां नबी तव्हां रसूल अल्लाह तव्हांखे जन्नत जे आला मक़ामनि में विहारींदो मथियुनि मंज़िलुनि में विहारींदो नबी हो साईं रसूल हो मां तव्हांजो ग़रीब तव्हांजो तालिब तव्हांजो मुरीद तव्हांजे जुतीअ जे धस जे बराबरि न आहियां साईं जन्नत मिले अलाए न मिले
चलो जन्नत मिले भी सही पो मां त जन्नत जे हेठि मंजिल में हूंदुसि मां सोबान ता जन्नत जे मथे मंजिल में साईं जन्नत मिले हूरू मिलन शराबल तो हूरा सबने मथो मिलन पर अवां जो दीदार न थो कुछ भी न मिलो साईं जन्नत में मुखे मज़ो कीअं ईंदो या रसूल अल्लाह इन फिक्र में सोबान थोड़ो चेहरे जो रंग बटजी हुआ खाइण पीअण विसरी हुआ निंड हराम थी वई आहे रोई रोई करे गिटन जे मथा कारा पटा ठई आ इहो आ रसूल जो इश्क ये होया नबी जा सहाबा चेश के अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है सुभान अल्लाह भैया तो मथे करे इश्क अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल चौ मदीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है वाह मुक़द्दर अबू बकर फारूक का वो जिनका घर रहमतों के खजीने में है सहाबा के झुरमुटो में बदर दुजा नूर ही नूर हर सू मदीने में है बेसहारा जमाना न समझे मुझे मेरे आका का मस्कन मदीने में है चीसी जन्नत में तव्हांखे न ॾिसां मूंखे मज़ो कोन ईंदो सहाबी रसूला तव्हां छा चवंदो जन्नत मिले पोइ हर को जाॾे जो दोज़ख में वञे को जन्नत में अबो भाउ पंहिंजा रिश्तेदार अज़ीज़ क़रीब जाॾे वञनि पर मूंखे अलाह जन्नत ॾे मुंहिंजो कमु थिए त थिए आहे की न हे सहाबी रसूल चए थो साईं जन्नत मिले अवां जो दीदार न थियो मूंखे मज़ो कोन जन्नत में बि अवां जो दीदार खपे न नबी साईं रोई पिया ख़ामोश थी पिया अल्लाह पाण ॻाल्हायो सुभान अल्लाह चओ त क़ुरान खोलियो आख़िरी धक में चओ बैयत मथे करे क़ुरान जा आशिक़ गवाही ॾे यार अल्लाह से क़ुरान में ऐलान कयो आ खोल क़ुरान चओ सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क़ुरान जो ॿुधण त सवाब चवण साईं जो ॾिसण बि सवाब आहे खुलियो पियो आहे क़ुरान पंजूसी पारो आहे सूरत जो नालो सूरतुल निसा आहे आयत नंबर 69 फरमाए वरसूल फौलाइक मल्लज़ीन अल्लमल्लाहु अलैहिम मिनल नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन वहसुन उलाइक रफ़ीक़ा चो सुभानअल्लाह कुरान तालिबा नबी जो शागिर्द मुझा महबूबा जी मुझा ला रो ना तुझे आशिक जो जवाब सवाल जो तू छा दींदे मां अल्लाह पाण तो नाज़िल कयास रब छा तो चई जे चवेस ब कम कयो बस आयना सोबान काथे आ उथी बीठो लबैक या रसूल अल्लाह पर ब कम कर अल्लाह तो चवे साहब हड़ उथी बीठा साईं अल्लाह ब कम तो दसे तहां जी दीदार जे ला असा 2-3 कम कयूं साईं जान कुर्बान कयूं बुधायो फौरन मता साहब निकरी वई नबी फरमायो अल्लाह व रसूल पेरी अल्लाह जी ताबेदारी कयो अल्लाह जी ताबेदारी छा में आ तवा नवा मुसलमान कोन बैठा इन के नवा नवा आया वचरण हाने पैदा थिया इन के पढ़ायूं समझायूं असा मौलवी अल्लाह जी ताबेदारी छा में आ अब अबन डाडन खाता मुसलमान थींदा अचो था मुसलमान जे घर में पैदा थिया हो एक घर में एक मौलवी हाफिज जरूर हुंदो आलम जा वायदा बुधी ता के एतरी खबर ता आहे त अल्लाह जी ताबेदारी छा में आ नाफरमानी छा में आ या इन जी तफसील जी जरूरत आहे चओ तो सही अब ता का सवाल थियो के अल्लाह जी ताबेदारी कुरान पढ़न में आ न पढ़न में आ नमाज पढ़न में आ छड़न में आ रोजन रखण में आ छड़न में आ हक खाइण में आ या पराए हक देण में आ कूड़ गालाइण में आ या सच गालाइण में आ
गिला गिबत करण में आया इंसान अखलाक सा पेश अचे गालू वासिन रसूल जी ताबेदारी छा में आ तो के पढ़ाए जे नौ बार आयो हई ते दाढ़ी के कूड़े कट्टे करे ओ घोटकी जे सेलून ते वेठो आई करे हजम के यो चई अदाई रसूल जो बागा सुन्नत रसूला गुनाह पांजे जाए ते पर मुझे प्रिय जे दाढ़ी के पेरल ते फिटी रख जा मेहरबानी करे खण जा चयो थी यो ख्याल आयो थी हजम सगोरा मेहरबानी कजा मोहम्मद अरबी जो सुन्नत बाग है कटे करे मता गटर विडो उछले सुलणंदो तो हुजे मां नबी के केड़ो जवाब दी दुस खणी करे के पाक जाए ते सटी जास ढेर कचरे गंद में न उछली जास करे इहो तो के ख्याल आयो कोन आयो मुसलमान कोन आयो किए तो पान के मुसलमान समझे किए नबी जो बती समझे क़यामत जे दी हमें रसूल तो खां सवाल करे बिन गालन के त छदे रसूल जे सुन्नत के कूड़े किथे रखी आए नान के कटे करे भी शरीयत जो हुक्म आ इया फिटी न कर इंसान जो जुज़ो है इनके भी के पाक जाए ते दफन करेस मिट्टी जे मंझ मिलाएस इंसान जो जुज़ो आ इकराम जे लायक आ वो सुन्नत के कटे टुकर टुकर करे जुतिल जे मथा फिटी करे तो वेठो आई शर्म न थो अची हया न थो अची गटर ने नालन मिलणदो तो आ जिते पेशाब मानो करण रसूल जी सुन्नत होते फिटी कई पईया यो सवाल कह खां थींदो इन जो जवाब केर ॾींदो मौलवी ॾींदो या तू ॾींदे तुंहिंजो अब्बो ॾींदो या मुर्शिद ॾींदो तू पाण ॾींदे तोखे ख़बर आहे अॼु हथ मथे करे छो इंशाअल्लाह रसूल जे सुन्नत जी इज़त कंदासीं। अब ये बंद करना